पंहिंजनि प्यारनि जी यादगिरी जा कुछ अफ़्स ऐं ओलड़ा आहिनि ऐं माज़ी जूं के तलख़ सारो। सैयद मलूक शाह जी नगरी मीरवा गोरचाणी मां उमर अहमदाणी लिखे थो। सियारे जी मुंद जी भली कार वारे महीने नवंबर जी हिकु निमा शाम जो ॻोठां फोन ते ख़बर आई मुंहिंजो किबलो बाबा साईं हाणे दुनिया में न ईंदो आहे। हिन ख़बर ॿुधण सां धरती पेरनि हेठां खिसकण लॻी हुई। अखियुनि में धुंध छाइजी वई हुई मीरवा शहर जे समूरे आसमान समेत ऐं बदन में ॼण को सांस ई न रहियो। पर मुंहिंजे महबूब दोस्त गुलाम शबीर मूंखे संभाले वरितो ऐं पोइ असां ॿई कार में चढ़ी रवाना थिया हुआसीं। अखियूं भरिजी आयूं हुयूं। मों कार जी तरी ॾांहुं करे छॾियो ऐं कार मीरवा गोरचाणी खां रोड जी वेकरी ऐं कारी छातीअ मथां दौड़न लॻी हुई। मुंहिंजी अबाणी पनाहगार ऐं दूर दूर परियां 11 दिसंबर जो सिच लही रहियो सिंध जे सावन खेतनि मथां। कार जी पोईं सीट मथां कंध ढरकाए छॾियो ऐं अखियुनि में लही आया माज़ी जा पाछा। पुराण जे पटन ते हिकु ग़रीब हारी मोहम्मद हाशिम जे घर में जॾहिं मूं अॼु खां 30 साल पहिरीं जनम वरितो, अंगण जी मिट्टी खे माखी सम्झी खाईंदे जॾहिं होश संभालियो हुअमि त पंहिंजे घर में बिटाई जे बैत जी सिट जो पलाव बने पियो। आणियूं ऐं चाढ़ियूं, ॾियारी ॾुध सोमरा। बचपन में बाबा जो लाडलो ऐं दादलो हुजण करे केॾो न पंहिंजो पाण खे ॿाहिरनि ऐं भेनरनि खां उत्तम ऐं आला वारे ॿाराणी ख़ुशफ़हमी में पियो ख़ुशि थींदो हुयो। ऐं पोइ आऊं बाबा वारनि जे ख़ानदान मां पहिरियों ॿार हुयसि जेको फिकर पढ़ाई खणी स्कूल वियो हुयसि। बकरियूं चारण, जार अकलण, माल खे चारो ॾियण, उन्हनि सभिनी कमनि कारनि खां मूंखे वक़्ती तौरु ॼण आज़ादी मिली रही हुई। ऐं पोइ वक़्तु डोड़ंदो रहियो बादशाही ॿारनि वांगुरु वॾी बेपरवाही सां। ॿाहिरनि सां नंढियुनि वॾियुनि ॻाल्हियुनि सां खेंचलूं ऐं खेटा कंदो रहियसि। भेनरनि सां रंज रुसामनि वारी खेॾ हलंदी रही। अम्मी हर राति जो चंड गेड़े सुबुह साजर नाश्तो कराए स्कूल माणींदी रही ऐं अखियुनि में ख़ुदा जाने केतिरा ख़्वाब सजाईंदी रही। ऐं वक़्तु बादशाह जा कांटा पंहिंजी मुक़रर रफ़्तार सां अॻिते सुरंदा रहिया। इंटर खां पोइ बुखे पेट खे चती हणण जी नाकाम कोशिश कंदे नेठ अची सिंध जा मुख़्तलिफ़ शहर वसाया। ऐं पोइ महीननि पुॼाणा जॾहिं घर वेंदो हुअमि त अक्सर बाबा के घर जे कुशादे अंगण में बीठल झूर पोड़े कंडी जे वण हेठि खट ते वेठल ॾिसंदो ऐं अखियूं ठरी पवंदियूं। ऐं बाबा गिराटड़ी पाए हमेशह जीअं चवंदा हुआ, ॾाढा ॾींहं लॻाया अथई मुंहिंजा अदीब कहाणीकार। उन कंडी जे वण जी छांव हेठि बाबा खे अक्सर धरती जो ॻाईंदे ॿुधंदो हुयसि। कोटनि में आऊं कीअं गुज़ारियां मुंहिंजो मुल्क मलीर। ऐं घर में बारिशनि जी मुद में बाबा झुंगारींदो, सुबुह ॾिनमि ख़त साथी सयूं जंहिंमें संगारनि जूं। ऐं या वरी मोहम्मद यूसुफ जी ॻायल मशहूर काफ़ी पिया आलापींदा हुआ। राति बि खिवणियुनि खेल कया बाझारनि जे मुल्क मथे, राति बि केमीअड़ा उठा। ऐं कॾहिं वरी बाबा निमा शाम जे घर जे भितियुनि जी उदास छांव में वेही अकेले सिर भिटाई जो ही बैत पिया बार बार पढ़ंदा हुआ। सिज लही सांझी थी पखियुनि खोड़िया पख, किन मेड़िया माणक मोती किन मेड़िया कख। परवर दे पख त उॾामी उॾाई वञा। सिज लही सांझी थी। ऐं जॾहिं उत्तर जा वाव वरंदा हुआ, शाह जे रिसाले जे सुर सामूंडी जा वर्क खुलंदा हुआ। सर निसरिया पांत उत्तर लॻाओ किरी तो कारण कांत सुखाऊं कयूं। सियारे जी सर्द मौसम में उत्तर जे वाव खां घर जे दीवारनि जी ओट में वेही बाबा पंहिंजे मुंहुं झुंगारण लॻंदा हुआ। उतरड़ो थो लॻे 80 माण्हू लाड़ जा दरिया जी पाछाड़ जा, उतरड़ो थो लॻे। वक़्तु बादशाह बाबा जे चेहरे ते पोड़ाइप जा निशान चिटा ज़ाहिर करण लॻो ऐं बाबा जूं हसरतूं तेज़ी सां वधण लॻियूं हुयूं मुंहिंजे लाडले थियण लाइ। ऐं अम्मी ख़ुशी मां मूंखे ॾिसी अक्सर ॻाइण लॻंदी हुई, चल घोट थिए अणमोट थिए अबे अम्मा जी इहा आस अथई, चल घोट थिए।
सभई भेनरूं पंहिंजे अबाणे घर मां रुख़सत थी वञी पंहिंजा पंहिंजा घर वसाया हुआ ऐं पोयां रहिजी विया हुआ त झूर पोढ़ा अम्मी ऐं बाबा कंहिं बेद उदास हारोणी जियां। मोहब्बतनि ऐं हमदर्दियुनि जे बावजूद मुंहिंजे पान में अलाए छो पथर ई मिलिया आहिनि। पंहिंजनि जूं बेरुखियूं ई पले पयूं आहिनि। ज़िंदगी जे हिन डोड़ में परावनि जूं नवासियूं ऐं पंहिंजनि जूं बेरुखियूं विख विख ते लॻींदियूं रहियूं आहिनि। सभु ॾुख मुंहिंजे हिसे में आया आहिनि ऐं मूं उन्हनि सभिनी ॾुखनि ऐं ॾोजरनि जी हमेशह बिदाई जी हिन सिट सां आजियां कई आहे। ॾिना जे दातार मूं झोली पाए झलिया, ॾिना जे दातार मूं झोली पाए झलिया। ऐं पोइ बाबा अक्सर बीमार रहण लॻो। उहा खेसि बीमारी न चइबी पर संदसि दारुल फना ॾांहुं सफ़र जी तयारी हुई। जॾहिं सॼण सफ़र हलिया रुआं तां न रहा। हिकु सुबुह बाबा मूंखे फरमाइश तौरु चयो त पुट तुंहिंजी फोन मां को कलाम कड़ो त ॿुधाए। ऐं मूं फोन ते साइण आफ़्ता परवीन जो ई कलाम प्ले कयो। रोयो वेठी रोए पुनल खां पोइ ॾींदसि बाहि बंभोर खे, रोयो वेठी रोए। उन कलाम ॿुधण सां मूं ॾिठो बाबा जे पोड़ियुनि अखियुनि मां लुड़क वही रहिया हुआ जेके होरियां होरियां सफ़ेद सुहारी में जज़ब थींदा पिया हुया। कुझु उदास थींदे पुछियुमि बाबा रोअण जो सबबु? पुट रुआं उन ई ते थो त वेचारी ससुई केॾियूं न दाऊं कंदी पई वञे। अकेले सिर जबलनि में वाका करे पई पर सांस को बि इंसाफ़ नथो करे। 24 नवंबर 2013 ते असां बाबा खे राजपूताना हॉस्पिटल में एडमिट करायोसीं। ॿाहिरनि ऐं भेनरनि जे उमीदनि जा बार पंहिंजे अकेले सिर कुलनि ते खणी 17 रातियुनि ऐं 17 ॾींहंनि जी टुक टोड़ ऐं ओजागनि जे बावजूद न बाबा खे दिल वारनि जूं दुआऊं लॻियूं ऐं न दवाऊं। बसि डॉक्टरी स्टाफ जूं बेहसियूं ऐं ग़रीबनि जूं बेवसियूं पले पयूं। ऐं आख़िरकार उहा घड़ी अची वई। उमीदनि जा सभई बेड़ा लुटजी विया। सभु ख़वाब समण जे नीरनि अखियुनि में ॿुॾी विया। डॉक्टरनि बाबा जे कैंसर वारी बीमारी जो इलाज करण खां लाचारी ॾेखारे छॾी। 10 दिसंबर 2013 ते बाबा जे लाइलाज जो तहत ईज़ाईंदड़ अज़ाब खणी वापसि ॻोठ मोटी आया। उन वक़्तु शाम पखियुनि जी उॾार थी चुकी हुई ऐं मुंहिंजे ॻोठ जे कचनि रस्तनि ते माल जे पेरनि जी उॾायल मिटी जा अञा ककर उॾामी रहिया हुआ ऐं पाड़े जी मस्जिद मां अची रही सांझी जी औलाद। 12 दिसंबर 2013 ते आलिम अखियुनि सां बाबा खे ओलिया ग़रीब फ़क़ीर जे क़ब्रिस्तान में पंहिंजनि हथनि सां मिटी माउ जे अंज में हमेशह जे लाइ सुम्हारे आयासीं। मिटी खे मिली वई ऐं असां सभई सकल क़दमनि सां पोइ मोटण लॻासीं। दुनिया जे दस्तूर मूजिबि यानी मानी मोटिया पर वञी ॾेई ख़बर कान पई त ॾाज ॾिनऊं केतिरो। अॼु भाव में हिकु बांस जी छेत थी चुके त बाबा साईं मुंहिंजा हथ पीला थींदे न ॾिसी सघिया। वक़्त खेनि एतिरी मोहलत न ॾिनी जो हू पंहिंजे लाडले पुट जे मुख ते मोर ॾिसी सघनि। ऐं हाणे जॾहिं बि घर वञणु थींदो आहे उन ई झूर पोड़ी कंडी जे वण हेठि बाबा न आयो हूंदो न उहा गिराटड़ी ऐं न वरी उहो ॾुख जा डोरापो। ॾाढा ॾींहं लॻाया अथई मुंहिंजा अदीब कहाणीकार। बसि जेकॾहिं हूंदो आहे त उदास कंडी जो वण जेको सिर झुकायो बीठो हूंदो आहे सोग में। ॻाल्हियूं ॻोठायनि जूं चढ़ियूं मथे चित उमिरि ओरियम उन सां जे हूंद अहिड़ा हित नेण टिमायो नित कासम कां गोॾाया। ऐं हाणे कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त हिकु भेरो वरी अम्मी जे पेट में समाइजी वञा, वरी ॿियो जनम वठां, वरी अङण जी मिटी खे माखी सम्झी खावां, वरी ॿीहर फिकर फरई हथ में खणी स्कूल वञां। बारिशनि जी रुत में अम्मी खां अंगल करे चढी ठारायां ऐं हिकु जेॾनि सरतनि ऐं साथियुनि सां गॾिजी सिंध जे बारिशनि जी रिम झिम में पंहिंजो ॿाराणो रो रिझायां ऐं घर जे भितियुनि जी उदास छांव में वेही गुलफुल ऐं इर्चक मिर्चक ॿाराणा रिसाला पढ़ां ऐं कचियूं चिकियूं कहाणियूं लिखां। चारे जी कंहिं सर्द रात में बाबा जे सीने सां चोटी गिदड़ ऐं कुकड़ वारी आखाणी ॿुधाइण लाइ सॼे घर में वज़न ऐं धमचर करियां। भेनरनि जूं शरारत कंदे गुॾियूं लिकायां। पर हाणे वक़्तु केॾो न पहुचे छॾे वियो आहे। संगती साथी केॾो दूर रहिजी विया आहे।
वारनि में चांदी जूं तारूं चिमकण लॻियूं आहिनि। वक़्तु असांजे पेशानियुनि ते केॾो वॾो लिंगो छॾे वियो आहे। असांजूं सभई मोहबतूं वक़्त खां पहिरीं शाम मेला ॿारनि जे गुॾियुनि जियां बणिजी वियूं आहिनि। मूं वॾा वॾा अड़ांगा बंद कया आहिनि। ज़िंदगी जे मुश्किल लकनि ऐं लोॾनि जा पेचरा लसाड़िया आहिनि। अकेलाइनि जे घूर ऊंधाइनि जो ज़हर अकेले सिर भोॻियो आहे, बग़ैर कंहिंजी हमदर्दी जे। दुख जे हिन सफ़र में हूं त केरु केतिरो भाङे भाईवार रहियो, उन जी लेखे जोखे वारी फाइल ठाहिण जी कॾहिं हिमत ई न आहे थी। सिर्फ़ जॾहिं उदास थींदो आहियां या मायूसियूं, सिर्फ़ जॾहिं उदास थींदो आहियां या मायूसियूं क़बर जहिड़ियुनि घूर ऊंधाइनि में ॻीलींदियूं आहिनि, तॾहिं मिटाई जो ई बैत बार बार पढ़ंदो आहियां। अला ॾाई मथियां ॾायूं दुख ॾिसनि, मूं से मूं पिरनि होराई में घाल कया। अला ॾाई मथियां ॾायूं दुख